बाकी लड़िया ते टकता हुन छोकरी की एडो तो मजबूर कर जो हो पाजे माओ पी को हिस्सो वठे त जी हुन जी सुख सा जिंदगी गुजरे। पिरियां जी याद सताए त छा करयां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करयां, पिरियां जी याद सताए त छा करयां। निंड कान पई अचे छा? अम्मा निंड त हिन अखियुनि खां कॾहिं जो मोकिलाए हली वई आहे। कॾहिं कॾहिं ही आतियूं अखियूं निंड लाइ पूरींदी आहिनि त दिल ऐं दिमाग़ खे सुकून अचे, पर उहो सुकून बि मैसर नथो थिए। अम्मा दुख ऐं सुख त हर इंसान जे हिसे में लिखियल हूंदा आहिनि। अलाह कंदो त तुंहिंजे दुखनि खे सुख मिली वेंदा। अम्मा मुंहिंजी सॼी ज़िंदगी सूरनि सां भरियल आहे। शायद मुंहिंजी ज़िंदगीअ में सुख हुजनि ई न। मालिक जी ज़ात मूं कॾहिं बि मायूस न थी दी। तुझे हिस्से जा सुख तोखे ज़रूर मिलंदा। अलाह कंदो त तोखे एतिरियूं ख़ुशियूं मिलंदियूं जो तुझे दामन में समाइजी न सघंदियूं। मासी मुंहिंजे दामन खे त ॾुखनि परोण करे छॾियो आहे। जेको दामन चाक चाक थी चुको आहे उन में ख़ुशियूं कीअं बीहंदियूं? अम्मा मायूसी गुनाह आहे। रब में उमेद रख, उहो ई तुझा ॾुख दूर कंदो। बस इन ही उम्मीद ते त मां जियां पई त हिकु ॾींहुं त मूंखे ख़ुशियूं मिलंदियूं। जेतिरा न मूं ॾुख ॾिठा आहिनि, जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते ॿी का हुजे हा त कॾहिं जो ज़हर पी पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾे हा। हिकु मां ई अभाॻिण आहियां जेका जियां पई। बाबा घर हाणे बुसो बुसो कोन तो लगे? हाँ पुट, सदोरी जे वञण खां पोइ सॼो घर ई खाली थी वियो। उहा त महिमान हुई, उनखे कुछ ॾींहं त रही वापस तो वञणो। अदा हाणे तू शादी कर, भाॼाई अचे असांखे बि को वक्त ते मानी मिले। पारू था टुकर खाई खाई वक्त खां अवल ई पोड़ा थी आहियूं। पुट दो सही पियो चए, हाणे हिन घर खे संभालण वारी वठी अचो। बाबा शादी कंदुसि, जरूर कंदुसि। कॾहिं कंदे अदा शादी? जॾहिं तुंहिंजी उमिरि 80 साल थी वेंदी। तमाम जल्द शादी कंदुसि, तू रुको 2-3 ॾींहं सब्र कर। अदा इहो तो ॿुधा, तू पंहिंजी घरवारी खे पाण पसंद कंदे या इहो बि कम बाबा जे हवाले कयो? बाबा को अंधी मंडी आने गाटे में हणे को सॼी ज़िंदगी हुन सां केर गुज़ारींदो? न बा, मां त पंहिंजी पसंद ते शादी कंदुसि। इन जो मतलब अञा पसंद कई कान थी, बाक़ी कॾहिं पसंद कंदे? पुट हिन दिलबर खे हिन ॻोठ जे छोकिरनि मां का बि पसंद न ईंदी। सचो आई बाबा, मुंहिंजी कुआर हिन ॻोठ मां न पर विलायत मां ईंदी। न इहा शादी भी न थी। छो दिल लाथी अथई दोदा? मां तोखे तमाम जल्द शादी करे ॾेखारींदुसि, पोइ तोखे घर जी तयार थियल मानी मिलंदी। इएं कर अदा। ॿीहर तुंहिंजी ज़बान ते असांजी भेण जो नालो आयो न त ज़िंदा ज़मीन में दफन करे छॾींदोसांइ। मुंहिंजी तौबा हथ कढ बकरी धनारनि जा धक अदा तो कढीस, मरी न पए पाप हथ कढीस। अरे रे मलुका कन खोले ॿुधी छॾ, ॿीहर जेकॾहिं घिटीअ में ॾिठो मां न त ज़िंदा कोन छॾींदोसांइ। इहा तुंहिंजी ॾाढ न हलंदी गुलू, तो मलुक जी ॿी मल अञा ॾिठी कान्हे का। बस हाणे बस, मलुक जी ॿी मल ॾिठी कोन कहे न पूरो। मूं ग़रीब सां वेठो के ॾाढे सां वेठो त ख़बर पएव न। बात बंद कर, निकर त ज़िंदा ज़मीन हले बकरी धनारनि जा धक। हल मां कोर्ट में बि तो साव, जेसि ताईं मुंहिंजी कुआर तव्हां मुंहिंजे हवाले न कंदव न तेसि ताईं मां बाट करे कोन वेंदो साव। जेसी ताईं हिन जूं टंगूं न भञंदे ओसी ताईं कोन मरंदो इहो। मलुका हेॾे हेॾे थधे दिमाग़ सां वेही ॻाल्हायूं था। अजायो परे रड़ियूं करे पाण ते बि माण्हू न खिलाए, असां ते बि न खिलाए। हेॾे आ हेॾे। माण्हू खिलन त भली खिलन,
मां रड़ियो करे सॼे गुठ खे ॿुधाईंदुसि। मां हींअर रह सॼे थो वञा। जेसिताईं मुंहिंजी कुंवार मुंहिंजे हवाले न कंदव तेसिताईं मां बि चुप करे कोन वेंदोसांव। अरे किरड़ी तोखे नथो चवां त वञी तो गाॾ में चढ़ंदो। चल बकरी नारंजा मामा हाणे इहो ॿुधा त बंगलो कॾहिं तो ख़रीद करी? अमा ज़मीननि जो हिसो त पिणे असांखे ॾेई छॾियो। बाक़ी न जेको इहो कारून जो खज़ानो ये ॾोकड़ पैसा बैंकुनि में लाकरनि में लिकाए रखिया अथसि सिर्फ़ु असांखे उन मां हिसो ॾे। इहो कारी बंगलो कहिड़ी ॻाल्हि? हाँ ऐं बैंकुनि में त करोड़े रुपया पिया अथसि उन मां बि हिसो मिलंदो छा असांखे? जादो रुपए जो हिसाब वठंदो असां रुपए जो। काॾे वेंदो? मामा छा तो समझी तो उतां घणा पैसा मिलंदा? मां एतिरा असांखे ॾोकड़ मिलंदा एतिरा असांखे ॾोकड़ मिलंदा उन मां कार ऐं बंगलो त वठण ॻाल्हि ई कान्हे न। पोइ उहे पैसा कॾहिं मिलंदा? महीने ॿिनि में मिली वेंदा न? मां महीनू ब वॾा आहिनि वॾा। अॼु खां ई अकबर खान जो ताक़त तॾो विछाए वञी तूं वेही रहां। इहो हफ़्ते ॿिनि में सॼो माल रेड़े मां कढींदोसां। पर जेकर मां थोरी बि डर कई अंगूठो ॾींदो। चाड़ा चाड़ा वो तो वारो कर न। अॼु ई अकबर खान जो ताक़त वञी असुल तॾो विछाए वेही रहो। जेसी ये पैसा न मिलन न तेसी हेॾा मुंह बि न कजांइ। जेसि ताईं मां हिन अकबर जो ढींगड़ो ढेरी न कंदुसि न तेसि ताईं मां जिदो किथे थो छॾियांसि। मस्ताना मां सुभाणे दरगाह ते ईंदसि। छा सुभाणे तो वटि टाइम हूंदो? जी मस्तानी मां सुभाणे ज़रूर ईंदुसि। सुभाणे मंझंदि जो 12 वॻे पहुची वञजां छो त मां उते घणो टाइम वेही न सघंदसि। जेकॾहिं तो देर कई न पोइ पाण ॿई हिक ॿिए सां मिली कोन सघंदासीं। मां टाइम ते पहुची वेंदुसि मस्तानी। मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ऐं मूंखे बि तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो। पोइ सुभाणे रूबरू मिलंदासीं ऐं दिलि जा हाल ओरींदासीं। ठीकु। चाचा सावण तव्हां कोर्ट में केस करे इहो सुठो नाहे कयो। मां हाणे सुधरी वियो ऐं राणी सां बेहद प्यार कयां थो। हलार हाणे फ़ैसिलो कोर्ट में ई थींदो। हिननि ॻाल्हियुनि मां को बि फ़ाइदो न आहे फ़ाइदो को बि। चाचा सावण सां हिकु थी सघूं था जेकॾहिं तव्हां केस तां हथ खणो था। हलार जेकॾहिं हिकु थियण जी ॻाल्हि करी थो त पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। शर्त? मूं ख़बर ॿुधी आहे त छोकिरी सदोरी वापसि आई आहे। जी हाँ चाचा उहा त वापसि आई आहे ऐं हुनजी मलूक खां तलाक बि थी आहे। तव्हां मक़सद जी ॻाल्हि कयो। हलाल जेकॾहिं तव्हां असांखे पंहिंजो करणु चाहियो था त पोइ सदोरी जो संग वरियाम खे ॾियो। पोइ असां केस तां बि हथ खणंदासीं ऐं राणीअ खे बि वापसि कंदासीं। इहा नामुमकिन ॻाल्हि आहे चाचा। अदा सुल्तान न मञींदो। पोइ राणीअ तुंहिंजे विच में तलाक सम्झ। असांखे कहिड़ो लाचार आहे जो असां पोइ छोकिरी खे बाहि में उछलायूं। जेकॾहिं तव्हां असांखे पंहिंजो करणु चाहियो था त पोइ छोकिरी सदोरी जो संग मुंहिंजे पुट खे हिमलाल बदनाम बि त मुंहिंजे पुट सां थियल आहे न या त सॼे ॻोठ खे ख़बर आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उहो हिक ॿिए खे पसंदि बि कनि था। मुंहिंजो पुट वरियाम तव्हांजी छोकिरी सदोरीअ खे जीअ में जायूं ॾींदो। मलार तूं हिकिड़ो कमु कर। तूं इहा ॻाल्हि त सुल्तान सां करे ॾिस हू चवे छा थो। अदा सुल्तान सां ॻाल्हि करणु पंहिंजी बेइज़ती कराइण आहे। वरी बि मां राणी जी ख़ुशी ख़ातिर अदा सां हिकु भेरो ॻाल्हि कंदुसि। ऐं मूंखे तुंहिंजे जवाब जो बेहद इंतज़ारु आहे। हाँ से खुदा जी आ कुदरत हाणे मलूक खे बि कावड़ थी अचे। मां चवां तो पंहिंजी ज़बान बंदि रख। अॻे ई मुंहिंजो दिमाग़ जाइ ते न आहे त हणी चपो कहिड़े न हुजाए। अरे हाणे मां ठिकयो ॼावन मौत। अरे मलूक ये छा थो ॻाल्हाई तूं मुंहिंजा भाग मारींदे। न न जानी न न ये कीअं कंदुसि मां। अरे हाँ ये छा चई जानी ऐं जान? न न मूं ईअं चयो त मुंहिंजी जान ॾुखे पई।
अरे भरी भी जान तो चईस। हाँ दी, ए मानू घर में रहण जड़ो ना है, इन के ता कढणो पवंदो। नेक कम में देर न कर जुड़ा, विझी बोरी में कोठे बाहर वनी उछलाइस। अरे मां चवावा थो, घणी मुसा टिर न कयो न त। अरे मलूकड़ा, तोखे नथी चवा, त वनी तो मुझे मथे ते चढ़दो, हां? निकुर चवाई थी, इज्जत से घर में निकुर। सियाणी, जेके वादा कया ही उहे त निभाए न। ए माठ कर हाने मलूकड़ा, ई चप्पल से पीछे जे, इन मुहाट सा आलिया में वायदा करना। निकुर, निकुर चवाई थी इज्जत से निकरी वन। जेकने इन घर में बीर पैर में तो दिन टंगू भनी छदी से। निभागा कह जाए जा। हां, मां तवा के दिसी रहंदुस। तहां न्या मलूक जी बी मल ॾिठी काने का। हाँ हाने हल हले दे हल त विझी कनन में हथई कढई न बाहर। हल फलू का हाली त तू वञ, निकुर मुआ घर मो। मसे ने चमड़े मा जान छुटिया, असली दी है रात असा जो सुकून ही बर्बाद कर छड़ियो है। बाबा, यो तू तमाम गलत करे आयो आई। पुट इन में ब घर आबाद थींदा, एक तुंहिंजो ई सदोरीअ जो ऐं ॿियो मल्हार ऐं राणीअ जो। बाबा, सोट रानी मल्हार खां तलाक चाहे थी ऐं इहो केस भी कोर्ट में हले पियो। सोट रानी हाणे मल्हार न कॾहिं भी वापस कोन वेंदी। पुट रानी खे मां राज़ी कंदुसि। न बाबा न, इन बारे में तू सोट रानी सां कॾहिं भी न ॻाल्हाइजां, न त खाइण पीअण खां हलिया वेंदासीं। पुट तूं परेशान न थी, नज़ीरा ऐं रानी खे मञाइण मुंहिंजो कमु आहे। बस तू रुॻा इहा दुआ कर त सुल्तान वारा राज़ी थियनि। बाबा तू छा तो समझी त सुल्तान वारा सदोरी जो संग मूंखे ॾियण लाइ राज़ी थी वेंदा? पुट जेकॾहिं सुल्तान वारनि खे मल्हार जो लाचार आहे न, त पोइ हुन लाइ ज़रूर सोचींदा। मल्हार जो घर बर्बाद पियो थिए ऐं हुनखे बचाइण लाइ ज़रूर सोचींदा ऐं सदोरी जो संग असांखे ॾींदा। बाबा, सुल्तान वारा ऐं असां पाण में कॾहिं भी हिकु थी कोन सघंदासीं। पुट मञा थो त सुल्तान वारा ज़िदी रहनि, पर हू पंहिंजी भेण जी ज़िंदगीअ लाइ ज़रूर सोचींदा। ज़रूर सोचींदा पुट। सदोरी घणा ई धिका खाई चुकी आहे ऐं सुल्तान ज़रूर सोचींदो त हुन जे ज़िद जे करे ई सदोरी जी ज़िंदगी बर्बाद थी आहे। बाबा, हू सदोरी खे मारण पसंदि कंदा, पर मूंखे रिश्तो कॾहिं भी कोन ॾींदा। अमा सावण सलाह सुठी ॾिनी आहे। जेकॾहिं सुल्तान राज़ी तो थिए न त ॿिन्ही धुरनि में दुश्मनी ख़त्म थी वेंदी ऐं तुंहिंजी ज़िंदगी भी संवारजी वेंदी। कम तो सुठो पियो थिए, पर अल्लाह करे सुल्तान राज़ी थिए। अमा अदा कॾहिं भी कोन मञींदो ऐं नहीं वरी तूं इहा ॻाल्हि कजांइ हुन सां। अमा जंहिंजे करे तूं जबल जाॻिया, उन सां तुंहिंजी शादी थी वञे त बाक़ी असांखे ॿियो छा खपे। इन ॻाल्हि ते अदा वारा कॾहिं भी राज़ी कोन थींदा। तुझे करे मां ज़ोर लाईंदसि, वधीक तुझी किस्मत। मुझे तो किस्मत ही फिटल आ। तुझी किस्मत सुठी आ ऐं सुठी थींदी। वक्त जो परेशानी हुयूं जे खत्म थी वयूं। तुझी खुशीअ जे करे धीअ, मां भलो साईं भी सुल्तान जी झोलीअ में विझंदसि ऐं हर हाल में सुल्तान खे मञाईंदसि। पहिरियों वध में वध डिंगो मल्हार हुयो ऐं उहो भी हाणे थधो थी वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त राणीअ खे हद खां वधीक चाहण लॻो आहे ऐं राति ॾींहं मस्तानी कंदो रहे थो। ऐं मल्हार भी न चाहींदो त राणी ऐं हुन जे विच में तलाक थिए। इन करे मल्हार तुझे ऐं वरियाम जे रिश्ते में थोड़ो भी राज़ पोइ ॾेखारियो त पोइ मल्हार ई सुल्तान खे राज़ी करे वठंदो। मल्हार जी अदा सुल्तान ॿुधे काथे तो। इहो भी शाबस आहे मल्हार खे, जंहिंजे करे मां बची वेठी आहियां, न त अदा सुल्तान लाइ छा करे छॾिया। असां सभु गॾिजी कोशिश कंदासीं, खुदा कंदो त सुल्तान राज़ी थी पवंदो। तो थोरो सोच त तूं ऐं मां तुंहिंजे पीउ ऐं मां जे अॻियां रुपए लाइ केतिरो हथ टंगीदा रहंदासीं। गुराम, असांखे जे शइ जी घुर थी थिए न, अम्मा ऐं बाबा असांखे हाज़ुर करे था ॾियनि। ॿियो असांखे छा घुर्जे? इन ॻाल्हि खे मञा थो त हर शइ असांखे हाज़ुर करे था ॾियनि, पर असांजे घुरण खां पोइ असांजा वॾा आहिनि उहे। जेकॾहिं असां उन खां घुर कंदासीं न त असांजी इज़त घटि न थींदी। असांजी इज़त कोन घटिबी, पर हर हथ टंगण सां शर्मसार थी थिए, ॿियो कुझु बि न।
दुआ तुझे तो माँ पी आहिनि तोखे तो शर्म कोन थींदा पर यकीन जान तो मूंखे पल पल शर्मसारी थींदी आहे इन जे करे चवां थो त जीअं कूंज पंहिंजो हिसो वठी हुई ईअं तूं बि पंहिंजो हिसो विराए वंडे वठ। जॾहिं असां रहली बाबा जानी वटि आहियूं त असां हिसो विराए काॾे कंदासीं? दुआ तूं घर में आई पर मां त ॿाहिरि निकिरां थो न, ॿाहिरि निकिरां थो त माण्हू मूंखां अञा पुछनि था, चवंदा त तूं अञा ताईं केतिरो पंहिंजे साहुरनि जे दर ते किरियो पियो हूंदे ऐं हराम जा टुकर खाईंदे। जंहिं वक़्तु मूंखे इहे ताना मिलंदा आहिनि न त दिलि चवंदी आहे त वरी हिन घर में पेर न रखंदा, पर छा कयां तुंहिंजी मोहबत जे अॻियां गिरफ़्तार थियल आहे, वरी मोटी ईंदो आहे। कूंज मथां अञा बाबा जानी ऐं अम्मा जी कावड़ घटि न आहे थी ऐं मथां वरी मूं हिसे जी घुर कई न, अम्मा ऐं बाबा जानी सदमे में वठिजी वेंदा। थोड़ो सोच गुराम, थोड़ो सोच। हिन वक्त बाबा जानी तोखे पंहिंजो सॻो पुट थो भाए त पोइ छो तूं हुन जी मोहबत जे रिश्ते में नफ़रत वारी ॾार विझण थो चाहीं? मूंखे मिल्कियत जी परवाह न आहे, पर मां जेको कुझु चवां थो न इहो सिर्फ़ु तुंहिंजे लाइ थो कयां। जंहिं ॾींहुं असांखे मिल्कियत मिलंदी न उन ॾींहुं तुंहिंजो बि घर ठहंदो। इहो मां सभु कुझु तुंहिंजे लाइ थो सोचां। जेकॾहिं मिल्कियत मिली वई त उन मिल्कियत जी मालिकाणी तूं हूंदी, पर मां न। तो वटि मिल्कियत हूंदी, बंगला गाॾियूं सभु कुझु तो वटि हूंदो ऐं तुंहिंजे घर जूं अलमारियूं तुंहिंजे पैसनि सां भरियल हूंदी। इन 1000 ॿिनि जे लाइ जीअं तूं पंहिंजे पीउ माउ खे इलाज कंदी आहे न, पोइ तूं इलाज न कंदी, पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिक हूंदी। इन जे करे थोरो मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सोच, हिन में तुंहिंजी ऐं मुंहिंजी भलाई आहे। ॾिसां मल्हार और रानी जे विच में तलाक कराइण मसइले जो हल न आहे। इन सां हुनजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। तलाक थियण खां पोइ केरु आहे जेको रानी सां निकाह कंदो? छा सॼी ज़िंदगी असां रानी खे घर में विहारे छॾींदासीं? चाचा तलाक जी सलाह बि त तव्हां ॾिनी हुई, हाणे त कोर्ट में केस बि थी वियो आहे। केस ख़त्म थी सघे थो अम्मा, असां केस तां हथ खणी वेंदासीं। न चाचा, केस तां हथ न खणंदासीं। मूंखे हर हाल में मल्हार खां तलाक घुर्जे। तलाक खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। केर बि तोसां शादी करण लाइ तयार न हूंदो। मां सॼी उमिरि घर में वेठी हूंदसि, पर मल्हार ॾे कोन वेंदसि। मल्हार हाणे घणो बदलजी चुको आहे मां, तूं सम्झी छो नथी? चाचा तूं मल्हार जी तरफ़दारी पियो करी। मल्हार खे हण खॾ में। मां तुंहिंजे बारे में तो सोचां त तुंहिंजी ज़िंदगी न बर्बाद थी। चाचा मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी चुकी आहे। अञा बि वक़्तु न वियो आहे मां, तलाक थियण खां पोइ पछताईंदीअ। तुंहिंजे लाइ इहो सुठो आहे त जल्दबाज़ी न कर, कुझु सोच। अमा तूं थधे दिमाग़ सां वेही सोच। जे कोई बि तोखे ॻाल्हि सम्झ में न अचे न, असां बि हर कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। मूं सोचे सम्झे कदम खयो आहे, हाणे पोइते कोन हटंदसि। अमा नज़ीरा तूं हिनखे सम्झाइसि। तूं तकड़ कम शैतान जो हूंदो आहे। ॻाल्हि का वई कोन्हे। तलाक त अॻे पोइ थी सघे थी न, पर तलाक खां पोइ राणी मल्हार वरी ॿीहर हिकु न थी सघंदा। सम्झे छो नथी? इहो तूं सम्झाइसि। तूं सम्झाइसि ऐं इहा ॻाल्हि दिमाग़ में विहारीसि त ज़िद तां लहे। चाचा मां त राणी खे सम्झाइण जी कोशिश कंदसि, पर मूंखे नथो लॻे त राणी इन ज़िद तां लही वेंदी। बात बंद कर। चुप। अरे बात बंद कर, बंद कर बात। अजीब दादागिरिया जोरी हितां वठी हली गंद पित घोटे दा मूंखे खारायो। जेस ताईं मां मुकमल हकीम न तो ॼाण तो ते ये फार्मूला आज़माइंदो तजुर्बा कंदो रहंदुसि। वॾी का दादागिरिया किन पित घोटे मूंखे था प्यारियो। छॾियो चवां तो, न मारजो मूंखे। चुप कर। अरे छोरा छोरा ही लगे में चला ता मुझे भाग के पता मारो। अदी हिनने भागन मूंखे ॾाढो कुटियो, न छॾ जान। चुप कर। उस्ताद पेड़ रा बम को लोचिया
अदी वडा ज़ालिमन पेरो भी मुके बदी खणी विया अलाए छा छा मुके घोटे पिया ॾियोन। ए ॻाल्हि त ॿुधाए ता मुतबर थी आओ जो रोज रोज मुंहिंजे भाउ खे था पिया कुटियो। तव्हांखे पातर कोन थो लॻे मुंहिंजो? लूसण ड्रब खबड़ बबर जा पन घोटे मुखे प्यारिया नदी अदी किस्मत भलिया जो तुझे अॻियां हींअर मां बीठो आं न त मूंसां अहिड़ी हालत कना जो मुंहिंजी शिकली फिरी वञे ऐं तूं मूंखे सुञाणे न सघीं। तव्हां ॿिन्ही जो ॾाढो दिमाग़ ख़राब थी विया। जेसिताईं जूतो न लाईंदमि तव्हां कोन सुधरंदव। भॼ न आबा भॼ। न भागा वरी बि तूं ई विच में अची वई। रेसा जेकॾहिं मुंहिंजी घरवारी मुंहिंजे हवाले न कई वई त इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। तव्हां त वॾा आहियो, तव्हां ई इन मसइले खे हल करे सघो था। सुल्तान खे घुराए छंड पटियो त मुंहिंजी घरवारी मुंहिंजे हवाले करे। मलुक तुंहिंजी छोकिरी जे विच में तलाक थी चुकी आहे। हाणे छोकिरी वटि तलाक नामो पियल आहे। साईं मूंखां ज़बरदस्ती। वात बंदि रख ऐं मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि ॿुध। तूं ॿार न आहीं, हर ॻाल्हि सम्झी थो। ऐं ॿुध, इन खां पोइ बि जेकर तूं इहा खिट पिट कंदो रहंदे न त इहे ॻाल्हियूं सुल्तान ताईं पहुचंदियूं। ऐं सुल्तान अहिड़ो अथई कि बंदूक हण ते टेड़ी कोन कंदई। इन जे करे बहितर आहे त तूं पंहिंजे सिर जो ख़ैर कर बाबा। ऐं छोकिरीअ खे विसारे छॾ। सरकार अजीब ॾाढ मुड़सी आहे, मां पंहिंजी ज़ाल खे विसारे छॾियां। हाणे जेकर तूं एॾो मुड़स माण्हू आहे त पोइ छोकिरी खे तलाक छो ॾिनई? साईं बंदूक जे ज़ोर ते मूंखां तलाक वरिती वई। अरे मुड़स पंहिंजे नंगनि मथां निचावर थींदा आहिनि। जे एतिरो गैरतमंद आहे न त फाओ खाई मरी वञी आ। वाह साईं वाह, वाह जो मुंहिंजो सजण आई। बस हाणे बस हितां पेर ठाहे ऐं ॿीहर इहा ॻाल्हि तुंहिंजी ज़बान ते न ॿुधां। जे न मुड़े न त सुल्तान खां पहिरीं मां तोखे बंदूक हणंदुमि। मां साईं इहो मां ॿुधाए थो छॾियांव त मां कोर्ट में वेंदुसि। अरे त मूं वटि छो आयो आहीं? सोचियो हुयुमि त तव्हां वरनाईंदो, एतिरो गंद बि न थींदो, ॻाल्हियुनि में ई कमु थी वेंदो। पर न, हाणे रस फैसलो कोर्ट में ई थींदो। मरण में आहे तॾहिं बि भाॻो बुढ़े ई कोन थो। सुल्तान वारा निपूड़े पूरो कंदुसि।